अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मुर्शिद आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो फन विथ सिंधी यूट्यूब चैनल। जीअं त मुंहिंजी पहिरीं व्लॉगिंग आहे। अड़े काॾे थी वञे ॿी त मुंहिंजी रानी वञे पई अॻे। Let's go. Yo, I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it, fuse like a magnet. Lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'm a रानी अॻे निकिरी वई। जीअं त हमारी सीधी रानी न ॾिठी हूंदव, असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ऐं हाली मां त ॻोठु आहियां, ॻोठो वञी रहियो आहियां। बाबा खे छॾण थो वञा शाह हुसैन बाईपास ते। बाबा हैदराबाद वेंदो। पोइ वरी अॼु जीअं त 14 अगस्त जो ॾींहुं आहे ऐं मां ॾिसी रहियो हुउमि त कीअं माहौल लॻो पियो आहे खैरपुर मीरस जो। खैरपुर में कीअं उते ख़बर पवंदी त 14 अगस्त आहे। हिते ॻोठु आहे, हिते कंहिं माना महसूसु ई नथो थिए त को 14 अगस्त जो ॾींहुं आहे। पोयों मुंहिंजो भाउ जानली बीठो आहे, हाय हाय थो करेव। ऐं तव्हांखे मां ॾेखारियां थो रानी जेका मूंखे अॻे कढी वई, सिंधियुनि जी रानी अॻे निकिरी वई मूंखां। जी रानी हुई सीडी वारी बाइक प्यारी प्यारी, जीअं त मां घुमंदो आहियां। ऐं पोयां ॾिसी रहिया आहियो केॾी गप आहे असांजे ॻोठ में, छो त राति एॾो मींहुं वसियो आहे, एॾो मींहुं वसियो आहे, इलाही मींहुं वसियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो केॾी गप लॻी पई आहे। ऐं हाणे मां सिटी वेंदुसि बाबा खे छॾणु शाह हुसैन ते। तव्हांखे नज़ारो ॾेखारींदो हलियां त माशाल्लाह व्यू बहितरीनु व्यू लॻो पियो आहे, ज़बरदस्त माहौल लॻो पियो आहे। ऐं अॼु बि ॾिसी रहिया आहिनि त मींहुं वसंदो, ॾिसंदासीं अलाह ख़ैरु कंदो। मां घर पुॼी वञा पोइ, बाक़ी ईअं मींहुं वसियो त मां आलो थी वेंदो, मुंहिंजो मोबाइल बि आलो थी वेंदो। बाक़ी ॾिसूं शहर पुॼूं पोइ ख़बर पवंदी त 14 अगस्त आहे या न आहे। छो त आहे त सही, पर हिते महसूसु न थी थिए। ॻोठ में 14 अगस्त जो महसूसु ई न थींदी आहे। भई सिटी शहर में हलिबो, शहर में ख़बर पवंदी, उते रैलियूं वग़ैरह निकितल हूंदियूं। इंशाल्लाह उते मिलूं था। टाटा बाय बाय। बाबा सां अॻे हली रहियासीं त सोचियोसीं त ताज वटूं पेट्रोल भराए हलूं, अॻे हली न ख़तमु थिए, इन करे पेट्रोल भराइण आयासीं। थोरो थोरो मींहुं बि वसी रहियो हुयो। पेट्रोल ॾिसो था भरायोसीं। सो बाबा खे चयोसीं बाबा पैसा ॾियो, बाबा 1000 कढी ॾिनसि। विझरायोसीं 250 जो, विझरायोसीं 250 जो पेट्रोल। 250 जो पेट्रोल इलाही जाए घुमाए वेंदी, पहिरियों ई पेट्रोल पियल हुआसीं। सो हाणे वञी रहिया आहियूं शाह हुसैन बाईपास ते। शाह हुसैन बाईपास ते पुॼंदासीं। सो शाह हुसैन ते हाणे पुॼी विया आहियूं। सो शाह हुसैन ते पुॻा आहियूं। बाबा खे मां लाथो आहे, बाबा थो चए त हाणे मां वेंदुसि हलियो त मां वञी वञा। बाबा खे छॾे मोटी रहियो हुयुसि त हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। त पहिरीं ॻाल्हि त बाबा खे छॾणु वियासीं शाह हुसैन बाईपास ते, त उते पहिरियों त बसिस अचनि पियूं, पर फुल पियूं अचनि भरंदी। 14 अगस्त आहे, वरी 15 अगस्त ते सभिनि खे ऑफिस में एन थियणो हूंदो, तॾहिं भरी पियूं अचनि। त बाबा वरी मूंखे इंफॉर्म कयो त मूंखे कार ते वञिणो पवंदो ऐं तव्हां भले ॻोठु रवाना थी वञो। सो आउं त निकिरी पियुसि, पर मां वरी चयुमि त मां जॾहिं हितां निकिरां बि अथो त छो न त मां सब्सक्राइबर्स खे असांजी खैरपुर जी डिफेंस सिटी ॾेखारियां। ऐं डिफेंस सिटी असांजी बहितरीनु डिफेंस सिटी आहे, ॾेखारींदो हलां। पर हिकिड़ी हिते डिफेंस सिटीअ में मूंखे ग़लति ॻाल्हि लॻंदी आहे त डिफेंस सिटी इलाही शहर खां ॿाहिरि थियनि। सो तव्हांखे मां ॾेखारींदो थो हलां डिफेंस सिटी। मां बसि असांजे रानीअ ते चढ़ां, तव्हांखे मां डिफेंस सिटी ॾेखारियां। गर्मी लगी पई आहे ऐं मां तव्हांजे करे आयुमि। मां चयुमि त डिफेंस सिटी ॾेखारे छॾियां। ऐं फैमिली पार्क आहे डिफेंस सिटीअ जो पार्क बहितरीनु ठहियलु आहे, जंहिंमें हर शइ आहिनि। कास बि आहिनि, डक्स बि आहिनि, वग़ैरह वग़ैरह हर शयूं आहिनि। ऐं ज़बरदस्ती घुमण जे हिसाब सां ऐं जेके हिते रहाकू आहिनि ज़बरदस्त, उन्हनि लाइ बि ठहियलु आहे फैमिली पार्क आहे। ऐं हिते टाइमिंग रखियलु आहे त कहिड़े टाइमिंग कहिड़ा अची सघनि, टाइमिंग ॾिसी छॾियो। हीअ अथव डिफेंस सिटी खैरपुर मीरस जी। ऐं हीअ साईं ॿारनि लाइ साथी असांजी, ठीकु आहे।
ॿुधाईंदो हलां त तव्हांजे करे मां गर्मी में वीडियो ठाहींदो रहियुमि ऐं तव्हांखे मां डिफेंस सिटीअ जे पार्ट्स ॾेखारे छॾियुमि ऐं कुझु घरनि जो लुक्स ॾिसी छॾियो बहितरीनु लुक माशाल्लाह बर्गर फैमिली अमीर ॾांहुं थींदासीं जॾहिं तव्हां असांखे घणो वॉच कंदव एंड लाइक कंदव सब्सक्राइबर्स ईंदा त इनशाला असां बि अमीर थी वेंदासीं इनशाला ब्लॉग में अहिड़ो कॾहिं असां पंहिंजो घर ॾेखारींदासीं इनशाला असांजी यको खां इहा ई आस आहे त असां ब्लॉगर थियूं ऐं पंहिंजो घर ॾेखारियूं पंहिंजे घर में कार वठूं हाली त नंढी महबूबा रानी मुंहिंजी सीडी आहे सो तव्हांखे अॻे हली मां ॾेखारियां थो डिफेंस सिटीअ जी मस्जिद केॾी सुहिणी ठहियलु आहे ऐं अॻे हली मां तव्हांखे खेरपुर ॾेखारियां थो लास्ट में जॾहिं मां घर पुॼंदुमि तंहिं महिल व्लॉग खे ख़तमु कंदासीं ऐं व्लॉग पसंदि अचे त लाइक एंड सब्सक्राइब एंड शेयर ज़रूरु कजो दोस्तनि सां त हिकिड़ो भाउ सिंधी व्लॉगिंग करे थो त तव्हां उनखे सपोर्ट कयो थैंक यू वेरी मच ॾेखारी मस्जिद बहितरीनु आहे ऐं मस्जिद जो लुक सफ़ा टर्की में मस्जिद हूंदियूं आहिनि उन्हनि जहिड़ो लुक आहे ऐं बहितरीनु लुक आहे माशाल्लाह डिफेंस सिटी तव्हां ॾिसी रहिया आहियो अञा बि जंहिं प्लॉटिंग वरिती आहे उहे घर खणाइनि था जेसिताईं खणाईंदा ज़बरदस्त जॾहिं तयारु थी वेंदी सुहिणी थी वेंदी तव्हांखे आख़िर में बि ॾेखारींदासीं जॾहिं फुल तयारु थी वेंदी असांखे ॾेखारींदासीं ऐं तव्हां ईअं ई व्लॉग जो ॾिसंदा रहो लाइक कजो ऐं साथ रहो तव्हांखे अॻे हली मां कुझु अञा टुकड़ा ॾेखारियां शहर जा रस्ता जॻहियूं ॾेखारियां बहितरीनु जॻहियूं कुझु ॾेखारियां फिर आख़िर में जॾहिं मां घर पुॼंदुमि थी सघे मां वार ऐं मुछूं सॼियूं सेट करायां सो इनशाला 6 सेट कराईंदुमि ऐं सुबुह हूअं ई लथी वेंदासीं मूंखे वञिणो आहे इन थियणो आहे क्लासिस स्टार्ट थींदा सुबुह एडमिशन चङो हाफ़िज़ टाइम पोइ यादि आयो मूंखे त अॼु 14 अगस्त आहे ऐं 14 अगस्त तॾहिं यादि आयो कि छोकिरनि वटि मां झंडो ॾिठुमि तंहिं वक़्तु 14 अगस्त यादि आयो झंडो हे नाज़ो स्कूल मां झंडो कढी रहिया आहिनि माशाल्लाह लॻे बि अथो पर 14 अगस्त को मल्हाए रहियो आहे न त हिते त मां सॼो माना कलाकु ॾेढ थी वियो आहे त मां घुमी रहियो आहियां ऐं महसूसु न पियो थिए त को 14 अगस्त आहे ऐं हीअ माशाल्लाह ॾिसो केतिरो बहितरीनु वॾो झंडो घुमाइनि था ऐं शुक्र आहे ऐं कंहिं माण्हुनि मां त लॻो त को 14 अगस्त आहे न त मूंखे त ईअं पियो लॻे त 14 अगस्त लॻे ई नथी ऐं असांजे शहर में को मल्हाए ई नथो ऐं इहे न त 14 अगस्त महसूसु ई न पई थिए माशाल्लाह केॾो प्यारो लॻो पियो अथनि झंडो ऐं माशाल्लाह ज़बरदस्त मूंखे वणी ॻाल्हि पोइ मूंखे इहो यादि आयो त 14 अगस्त इन करे माण्हू घटि था मल्हाइनि छो त हिकु त मांग वधी वई आहे ॿियो मुहर्रम हराम थो हले त एले शीयत ख़ासि करे इन करे बि न मल्हाईंदा आहिनि ख़ुशी आहे न त मुहर्रम में ॾुखु घणो आहे त ख़ुशी इन करे न मल्हाईंदा आहिनि ॿियो मांग बि एॾी वधी वई आहे तेल हर शइ में मांग वधी आहे केरु माण्हू 14 अगस्त ते निकिरी पंप करे हलाए ऐं पंप बि इहे बि ॾिसो केॾा महांगा ॿारनि जा थी विया आहिनि इहो हलाइणु ग़लति आहे असां त चवंदासीं इहो सफ़ा ग़लति आहे ऐं तव्हांखे हिकिड़ी ॾेखारींदो हलां त मां कहिड़ी प्लेस हिन असांजो आहे चवंदा आहिनि बिलावल पार्क जयपुर जो पार्क बहितरीनु पार्क आहे हिते सुबुह सां आंटा घुमणु ईंदा आहिनि वॉकिंग करणु ईंदा आहिनि सो तव्हांखे मां अॻियां वञी घंटे जो व्यू ॾेखारियां थो व्यू इन करे छॾींदुसि इहा ई ॻाल्हि आहे त हाणे मां जेको व्लॉग ठाहियो आहे अगरि व्लॉग पसंदि अचे थो त लाइक शेयर सब्सक्राइब बि कजो ऐं मां हाणे ॻोठु हलंदुसि ऐं मोरे फुफाट जो शॉप आहे सैलून जो सो नॉर्मल आहे मिडिल क्लास जो आहे नॉर्मल आहे ऐं मां उन वटि ई सेट कराईंदो आहियां वार ॾाढ़ियूं ऐं शपर छो त उन वटि ई सेट थींदा आहिनि सही मुंहिंजा ऐं ॿियनि वटि कराए था सघूं पैसो वाला साईं ॾिनो आहे शुक्र आहे एॾा बि ग़रीब न आहियूं अमीर आहियूं सो पर मज़ो न ईंदो आहे जॾहिं पंहिंजे जो आहे शॉप त पंहिंजे वटि वञिजे न सैलून पंहिंजे जो आहे त पंहिंजे वटि कराइजे हलूं था ॻोठु पुॼूं ॻोठु मां तव्हांखे ॾेखारियां थो मुंहिंजे फुफाट जो सैलून उते मां वार कटायां थो पोइ वरी पोइ मिलूं था चङो हिकु ॻाल्हि यादि आई त जॾहिं मां गुज़रां थो त पंहिंजी यूनिवर्सिटी छो न ॾेखारियां जिते मुंहिंजी एडमिशन थी आहे फस्ट सेमेस्टर कंप्लीट बि थी वियो आहे
वो तव्हांखे ॾेखारे छॾियां त मुंहिंजी यूनिवर्सिटी कहिड़ी आहे ऐं यूनिवर्सिटी मुंहिंजी ॾिसो एयरपोर्ट जी बहितरीनु टॉप ऑफ यूनिवर्सिटी आहे। अला जंहिं ठाही आहे अला हुनखे बि जन्नत में जॻह अता फरमाए। ज़रूरु मरी वियो हूंदो जंहिं ठाही हूंदी, इलाही पुरानी आहे। ऐं हिन में असीं पढ़ी रहिया आहियूं कॉमर्स डिपार्टमेंट में। ऐं जीअं त मुंहिंजो मुर्शिद नेम आहे, कॉमर्स बैंकिंग फाइनेंस डिपार्टमेंट फस्ट ईयर में आया आहियूं। ऐं वॾो मज़ो आहे हिन लतीफ़ यूनिवर्सिटी में। जीअं चवंदा आहिनि त हर वण जो पन आहे, हर पखी आहे हिते, सो उअं ई हर पखी आहे। सो तंहिं असां मुर्शिद ख़ासि करे मां बि पखी आहियां हितां जो, लतीफ़ नगरीअ जो, लतीफ़ जो। सो ॾिसी छॾियो लतीफ़ यूनिवर्सिटी। जीअं त शहर मां हाणे मां ॻोठु पुॻुसि, दोस्त वटि पुॻुमि मुंहिंजे फुफा जे सैलून ते। त हुते सुबुह जो ई वारो भाउ जान अली साहिबु जेको हाय हाय पियो करे, उहो बीठो हुयो साहिब वटि। मां आयोमांसि वार कटाइण त वरी पोइ साईं छा था चओ? असांजे साह ई न आहे भई साईं, चए साह ई न आहे। तव्हां ॿुधायो त साह छो न हूंदो आहे? इन करे न आहे जो साईं जो असां लोड़ी लोड़ी थकी पिया आहियूं, पर पोइ बि असांजी धक लॻल आहे। माना जीअं न माज़ूर गॾु माज़ूर कुतो हुजे। सो चई रहियो आहे त राति अचिजां, राति तव्हांखे सेट कंदासीं, असां थोरो थोपड़ो तव्हांजो सेट कंदासीं। छो त असांखे सुबुह जो लतीफ़ यूनिवर्सिटी वञिणो आहे। त असां व्लॉग खे मतिलबु हिते ई ख़तमु करे रहिया आहियूं। अगरि व्लॉग पसंदि आयो आहे त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु दॿाइजो। थैंक यू वेरी मच। ख़ुदा हाफ़िज़।